कराची में ख़बर ॾींदा हलो त कराची यूनिवर्सिटी में होली जो जश्न मल्हाइण तां ॿिनि शागिर्द ग्रुपनि में जहिड़ो थियो आहे। मुतासिर शागिर्दनि यूनिवर्सिटी जी एडमिनिस्ट्रेशन बिला काॾो एहतजाज कंदे संगीन इल्ज़ाम हया आहिनि। मुतासिर शागिर्दनि जो चवणु आहे त असां होली मल्हाए रहिया हुयासीं त जमायत इस्लामी सां तालुक़ रखंदड़ मुखालिफ़ ग्रुप जहिड़ो कयो। मुतासिर शागिर्दनि मूजिबि इंसामिया शिकायत ॿुधण लाइ तयार न आहे ऐं शागिर्दनि जे बासर धड़े ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी कई वञे। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गुल मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।